नाज़रीन तंगवाणी मां अवां सां जहिड़े जी ख़बर शेयर कंदा हलूं त तंगवाणी भरिसां तंगवाणी थाणे जी हद ॻोठ हेमाबख्श चोलियाणी में चोलियाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ खूनी तकरार ॿीहर भड़की पियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में गबरू नौजवान ख़ादिम हुसैन चोलियाणी गोलियूं लॻण सबबि थॾे ते मारिजी वियो आहे। ॿिए तरफ़ इतलाह ते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची क़तल थियल नौजवान जी लाश खे इस्पताल मुंतक़िल कयो। ज़रूरी कार्रवाई बाद नौजवान जो लाश वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त नौजवान जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। धुरनि में सख़्तु छिकताइण वारी सूरत आहे। वधीक खूनारेज़ी खे रोकण लाइ पुलिस जा अटाला वाक़े वारे हंधि ऐं भरपासे में अलर्ट आहिनि। आख़िर में यादि रहे त अब्दुल रज़ाक चोलियाणी ऐं नादर उर्फ़ मौलाबख्श चोलियाणी धुरनि में काफ़ी सालनि खां खूनी तकरार हलंदड़ आहे, जंहिं तकरार में ॿिन्ही धुरनि जा कुझु माण्हू पहिरियां बि क़तल थी चुका आहिनि। ताज़ो मारिजी वेंदड़ नौजवान जो ताल्लुक़ अब्दुल रज़ाक चोलियाणी धुर सां ॿुधायो पियो वञे। आख़िर में यादि रहे त ताज़े वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। हर वक़्तु बाख़बर रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।